आज 5 अक्टूबर है उस्तादन जो आलमी ॾींहुं आहे। 1991 में जिन शागिर्दनि खे उस्तादनि पढ़ायो हो पुरवकार हिकिड़ी गॾिजाणी हाई स्कूल 1 जे ही ड्राइंग हॉल में असीं मौजूद आहियूं। पहिरियां हलूं था उस्तादनि सां ॻाल्हायूं था। असांखे ख़ुशी थी आहे हिते गॾिजण थी आहे। पुराणी तालीम वधीक हुई, छोकिरा बि इख़लाक़ी हूंदा हुआ। हाणे तालीम निज़ाम सही कोन थो हले। मुंहिंजो पैगाम इहो आहे त उहे महिनत कनि, वधीक शागिर्दनि खे महिनत करे पढ़ाए। तमामु घणी ख़ुशी महसूस पई थिए। असांजा शागिर्दनि इन्हनि खे ॾिसी करे के वरी असीं न पिया सुञाणूं त उन्हनि सां बि हिकिड़ी मुलाक़ात थी ऐं दिलि मां दुआ निकिती त अलाह जो रसूल अञा हिननि खे वेरा वेर जेको आहे सो वधि रखे। मूंखे इनसे ख़ुशी थी आहे त असांजे पुराणनि शागिर्दनि जिन असांखे एॾो मर्तबो असांखे अता कयो आहे। वधीक ख़ुशी चांदी जी खे ॾिसी थी आहे। हीअ असां जॾहिं पढ़ंदासीं तॾहिं वीचारो बेल लॻाईंदो। असल आहिनि उहे शागिर्द जेके 91 में जा शागिर्द हुआ, हींअर जा उस्ताद आहिनि जिन असांजी सार लथी। मुंहिंजो पैगाम इहो ई उस्तादनि लाइ शागिर्दनि खे कॉपी कल्चर खां बचाइनि ऐं उन्हनि खे महिनत करे पढ़ाइनि। हिन हाल में ड्राइंग हॉल खे ॾिसण ॾुख पियो थिए। हिन में पर्दा टंगिया पिया आहिनि, जहिड़ो मेलो में वेठा हुआसीं, इहो ॾिसी ॾुख बि थिए पियो। बहरहाल हुन सां गॾु ख़ुशी इहा थी आहे त पुराणनि शागिर्दनि सां बि मिलियासीं ऐं ॿियो त असां पंहिंजनि पुराणनि कोलीगनि दोस्तनि सां बि मिलियासीं। अॼु त ख़ासि करे जेको नमूना उस्तादनि जो ॾींहुं आहे, उन करे असांखे वॾी ख़ुशी महसूस पई थिए जो साईं मोहम्मद साजन हेॾी काविश करे ऐं हेॾी कोशिशि करे हेॾा मोब माण्हू गॾु कया आहिनि जंहिंजी का इंतिहा कोन्हे। अॼु ॾींहुं त उस्तादनि जो ॾींहुं 5 अक्टूबर मल्हायो वियो आहे। शागिर्द असां वटि पढ़ी विया ऐं उन्हनि जो थोराइतो आहियां जिन असांखे दिलि सां यादि कयो। अॼु की मेड़ा को ठाहे असांखे इज़त सां ऐं मान जो जेको सो रिश्तो यादि ॾियारायो। कणा मंझि करार हुआ हिकांदा संग में गाए गा फिराके कया दारोदार न ॼाणा ॿियार केरु मिलंदो कंहिंखे। तो तंहिंजे करे ही दोस्तनि जी पाण सुठी कोशिशि हुई, पाण में दोस्त पाण में मिलिया ऐं असांखे बि तव्हां सॼो शाबस हिननि दोस्तनि खे उन्हनि असांखे यादि करे पुराणनि दोस्तनि खे असांखे मिलायो। तव्हां त पढ़ायो, पंहिंजे बच्चनि खे बि कोशिशि करे पढ़ायो, अॻिते वधायो। अॼु जेके दोस्त जिन शागिर्दनि असांखे इज़त बख़्शी आहे, मूं वटि उहे लफ़्ज़ कोन्हे जेको हिन जी शान में बयानु करिया। अॼु जेका 5 अक्टूबर जे ॾींहुं जेका आलमी ॾींहुं आहे उस्तादनि जो, हुन मौक़े ते साईं साजन घबराणी साहिब के जिस लाइ साईं अहिड़ी पुरवकार ऐं शानदार तक़रीब रखी आहे। 1991 वारी बैच जो थोराइतो आहे शागिर्द तरफ़ां उस्ताद जे मान में हिकु तक़रीब रखी आहे। चांदी शीदी उन टाइम में बेल वजंदो, गिनती वजंदी हुई, हाणे कोन्हे। हाणे उहो इन करे कोन्हे, उहा इंतिज़ाम वारा माण्हू जेके वीचारा ज़िंदा आहिनि, रिटायर थी विया, ॿिया वीचारा फौत थी विया। असांजो 35 साल जेके गैप हो उस्तादनि सां, उन्हनि उस्तादनि सां बि मिली वियासीं ऐं उस्ताद जेके हिक ॿिए खां अलॻि अलॻि हुआ, उन्हनि उस्तादनि खे बि असां इहो माना गॾु कयो। असांखे बि घुर्जे त असीं पंहिंजे उस्तादनि जो क़दुरु करियूं। 5 अक्टूबर उस्तादनि जे आलमी ॾींहुं जे हवाले सां 1991 गवर्नमेंट बॉयज़ स्कूल हिकु मातली जे शागिर्दनि पारां उस्तादनि जे मान में हिकिड़ी पुरवकार जंहिंखे नंढड़ी न पर वॾी हिकिड़ी तक़रीब सम्झो वञे, उन्हनि उस्तादनि खे मदू कयो वियो, उन्हनि खे शील्डनि सां नवाज़ियो वियो। हिन पुरवकार तक़रीब जी हवाले सां तव्हांखे सॼो ॾेखारियोसीं त अहिड़े क़िस्म जूं पुरवकार तक़रीबूं थियणु घुरिजनि जंहिंसां तइलीम खे बि हिकिड़ो हथी मिली सघंदी। कैमरा टीम सां गॾु हसन पवार, मातली।